बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम सुबह मेहरान सां गॾु आऊं आहियां अवांजी होस्ट ज़ोया बलोच। नाज़रीन, दुआ है जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि घर भातियुनि सां, पंहिंजनि मिटनि माइटनि अज़ीज़नि दोस्तनि सां। नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान है ऐं सुबह साण असां सुबह जूं ॻाल्हियूं कंदासीं त हिकु सुबह खे बहितर कीअं बणाइजे। सुबह खे बहितर ईअं बणाइजे जो हाणे मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, मसलन सब खां अवल त असांजो रिलीजियस एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि। असां जंहिं मज़हब सां तालुक़ु रखूं था त उनखां असां शुरूआति कंदासीं। उनखां पोइ वर्जिश आहे, वॉक आहे ऐं कुझु अहिड़ियूं एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि जिन्हनि खे असां नेग्लेक्ट करे छॾींदा आहियूं, जिन्हनि खे असां सम्झंदा आहियूं त शायदि ई असांजी ज़िंदगी में अहमियत नथियूं रखनि, पर घणियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन्हनि खे असां नज़र में न आणींदा आहियूं, पर उहे शयूं असां लाइ घणियूं यूज़फुल हूंदियूं आहिनि। त जीअं अॼुकल्ह जेकॾहिं ॾिसिजे त असां घरनि में वेही ऐं हिकिड़ी जेकॾहिं जॉब आहे त उनखे कंटिन्यू रखूं था ऐं वरी जेकॾहिं घर में वेठा आहियूं ख़ाली जॉब खां बग़ैर त तब बि असां जेको आहे घर जो जेको नंढिड़ो थोरो घणो कमकाज जेको हूंदो आहे उहो करे उन खां पोइ असां जॾहिं फ्री वेहंदा आहियूं त असांखे लखे अहिड़ियूं सोचूं ईंदियूं आहिनि, ख़्याल ईंदा आहिनि जेके समटाइम्स नेगेटिव बि हूंदा आहिनि ऐं असां घणियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जिन्हनि खे खणी वेंदा आहियूं त भई असां जेको आहे न ख़ुशगवार ज़िंदगी कीअं गुज़ारियूं ऐं असां मुश्किलनि में आहियूं। त ज़िंदगी जो इहो कारो वहिंवार आहे, सभिनी जी लाइफ में जेको आहे मुश्किलातूं बि ईंदियूं आहिनि, ख़ुशियूं बि ईंदियूं आहिनि ऐं इहे ज़िंदगी जूं जेके मुख़्तलिफ़ जेके फीलिंग्स आहिनि इहे ज़िंदगी जो हिसो आहिनि। त जेकॾहिं असां पंहिंजे पाण खे मेंटेन रखंदासीं इन तरह सां त वर्जिश खे बि असां जारी रखंदासीं, वॉक बि कंदासीं त वर्जिश जेको आहे न सिर्फ़ु असांजो जेको आहे न फिज़िकली असांखे एक्टिव करे थी, पर असांजो जेको ज़हनी दबाव आहे उनखे बि काफ़ी हद ताईं घटाईंदी आहे। त उन तरह सां ही उन लाइ बि हेल्पफुल हूंदी आहे त असांजे जेके अॼु प्रोग्राम में जेके गेस्ट हूंदा उहे बि इन एक्टिविटीज़ सां तालुक़ु रखनि था, उन्हनि खां बि सवाल जवाब कंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त उहे कीअं जेको आहे न इन्हनि सभिनी शयुनि खे कीअं खणी हलिजे, उन्हनि खां कुझु इंस्ट्रक्शन्स वठंदासीं, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं ऐं असांजे जेके व्यूअर्स आहिनि उहे काफ़ी कुझु इन खां सिखंदा, हितां ॿुधंदा ऐं असांजा व्यूअर्स बि असां प्रोग्राम में शरीक थी सघनि था लाइव कॉल ज़रिए। पर उन खां अॻु आऊं हिकु ॿ ॿियूं शयूं चवंदी हलां त नाज़रीन, असां जेके पंहिंजी ज़िंदगी आहे असां उन में अक्सर इहो सोचींदा आहियूं त माण्हू असां सां प्यार कनि ऐं असांजी जेका ज़िंदगी आहे उन में हिकिड़ो सुकून हुजे ऐं उहो सुकून हीअं हासिलु करे सघिजे थो। कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि त जीअं असां कंप्रोमाइज़ न कंदा आहियूं, अक्सर चवंदा आहियूं त जेके शयूं आहिनि या जेके सहूलियतूं आहिनि सिर्फ़ु मूंखे ई हुजनि, त असां कंप्रोमाइज़ करणु सिखूं लाइफ में। ऐं ॿियो असांखे पंहिंजे पाण खे ॿिए सां कंपेयर न करणु घुरिजे। जेको जंहिं फील्ड सां तालुक़ु रखे थो, जेको जीअं आहे, जेको जंहिंजी जीअं नेचर आहे या जेको जीअं ज़िंदगी गुज़ारे थो उहो पंहिंजी ज़िंदगी परफेक्टली गुज़ारे थो ऐं असां जंहिं हिसाब सां हलूं था त असां पंहिंजी ज़िंदगी सही गुज़ारे रहिया आहियूं। पर इनखे ग्रूम करण जी ज़रूरत आहे ऐं ग्रूम ईअं कजे तीअं जीअं अॼु कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके सिखण लाइ मिलंदियूं, उन्हनि मां काफ़ी कुझु पिराईंदा। नाज़रीन, ऐं नंबर बि अनाउंस कंदी हलां, अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 022210255 उहो डायल कंदा अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था, पंहिंजो कमेंट्स पंहिंजा मशवरा ॾेई सघो था। अव्हां जी जेका मौजूदगी आहे उहा असांजे प्रोग्राम खे वधि खां वधि बहितर बणाए थी। हाणे नाज़रीन, अव्हांखे जेका पंहिंजा गेस्ट मुंहिंजे प्रोग्राम में शामिल थिया आहिनि उन्हनि जो अव्हां सां तारीफ़ कराईंदी हलां। उहे बहितरीन ऐं इल्म जे शौर सां नवाज़ियल आहिनि ऐं रांदियुनि सां तालुक़ु रखनि था। असांजी जेकी पहिरीं होस्ट आहिनि से माशाल्लाह ख़ूबसूरत आहिनि, मशल अहमद, जिम इंस्ट्रक्टर आहिनि, फ्री लॉन्च जर्नलिस्ट बि आहिनि। असांजे जेके ॿिया महिमान आहिनि से आहिनि जुनैद मेमन, स्पोर्ट्समैन आहिनि। ॿिन्ही महिमान खे भलीकार चवंदासीं इन प्रोग्राम सुबह मेहरान में। सभ खां अवल मशल अहमद, कीअं पई गुज़रे सुबह अव्हांजी सुबह सुबह सां? सभु कुझु ठीकु आहे, उमेद आहे तव्हां बि ठीकु हूंदा। ऐं सुबुह मुंहिंजी जेकी आहे पहिरीं त असांजा रूटीन्स ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर आहे की छुट्टियूं थी वेंदियूं आहिनि, जॾहिं तव्हां ग्रेजुएट थी वेंदा आहियो त सभु हर को देरि सां उथणु रूटीन बि असांजो चेंज अप डाउन थींदो आहे हर शइ। पर आहिस्ता आहिस्ता मां नोटिस कयो त ही इलाही अनहेल्दी लाइफ स्टाइल ते पियो लीड करे मूंखे, मतिलबु देरि सां उथणु, देरि सां सुम्हणु, वरी नाश्तो बि स्किप करे डायरेक्ट लंच करे छॾणु। त पोइ मां सोचियो त पर पूरो जेको आहे पंहिंजो रूटीन चेंज कयो ऐं पोइ मां जल्दी उथंदी आहियां, पोइ मां लाइक नाश्तो कंदी आहियां, योगा कंदी आहियां, उनखां पोइ ॾींहुं गुज़रंदो आहे मुंहिंजो।
अच्छा भला हाणे एज अ जिम इंस्ट्रक्टर अवां खे असां इन प्रोग्राम में इनवाइट कयो आहे सुबुह सुबुह जो ख़ुशगवार मौसम आहे असांजे व्यूअर्स बि असांखे ॾिसनि था ऐं ॿुधणु चाहींदा त सुबुह खे जेको आहे जेकॾहिं माण्हू जिम जॉइन करे थो जिम में वञे थो या जिम खां आउटसाइड बि आहे घर में बि अगरि माण्हू वर्जिश वग़ैरह करे थो त उन सां पंहिंजी सुबुह खे कीअं बहितर बणाए पहिरीं त मां इहो चवंदसि त जिम माण्हू खे इहो कॉन्सेप्ट हूंदो आहे त तव्हां बसि माना वेट लूज़ करिणो आहे ऐं बसि तॾहिं तव्हां वञी सघो था या बॉडी बिल्डिंग करणी आहे बसि तव्हांखे अगरि त पर अहिड़ो कुझु बि न आहे तव्हां पंहिंजो पूरो लाइफ स्टाइल ईअं सुठो करे सघो था अगरि तव्हां जिम बि नथा जॉइन करे सघो था सुबुह जो जल्दी उथी करे रनिंग ते हली वञो किथे ऐं उनखां अलावा तव्हां बसि योगा कयो मेडिटेशन कयो ब्रीदिंग कयो उनखां अलावा घर में ई कुझु मतिलबु अहिड़ा कार्डियो वर्कआउट करे सघो था मां पहिरीं जिम न कंदी हुअसि मतिलबु एज़ नॉर्मल बसि वर्कआउट करणु पाण वेंदी हुअसि पर हाणे मतिलबु मां ट्रेन बि कंदी आहियां मूं वटि पंहिंजा पर्सनल क्लाइंट्स बि आहिनि ऐं उनजे अलावा जिम में बि मां इंस्ट्रक्ट कंदी आहियां उन्हनि खे तमामु बहितरीनु असां जुनैद मेमण साहब खे भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में कीअं पई गुज़रे सुबह अवांजी सुबह सुबह जो मौसम आहे स्पोर्ट्समैन आहियो हाँ तमामु बहितरीनु लाज़मी ॻाल्हि आहे जी स्पोर्ट्समैन जी सुबह थोड़ी मुख़्तलिफ़ हूंदी आहे एक्सरसाइज़ हूंदी आहे कुझु रनिंग हूंदी आहे त माशाल्लाह बहितरीनु बि गुज़रे वरी ख़ासि तौर जॾहिं हिते अचिबो आहे मेहरान टीवी त वरी थोरो वधीक अञा स्पेशल हूंदी आहे सो बहितरीनु तमामु अच्छा भला जेकॾहिं तव्हां स्पोर्ट्समैन आहियो त स्पोर्ट्समैन उहो हिकु माण्हू खे कहिड़ी जेको आहे न सलाह ॾेई सघे थो त उनखे पंहिंजी सुबुह कीअं बहितर बणाइजे ॾिसो मेडिसिन में हिकिड़ी शइ चई वेंदी आहे त तव्हां पहिरीं खां ई अहिड़ो खायो जो तव्हां बीमार न थियो असां अक्सर ईअं थींदो आहे असां ग़लति खाई बीमार थींदे पोइ मेडिसिन यूज़ कंदा आहियूं मेडिसिन आहे वरी मथां जेको आहे असांजे मथां फ्रूट बि खणी बीठा हूंदा आहिनि त फ्रूट खाओ जॾहिं असांखे वणंदो ई न आहे अॼु मतिलबु असांजो जेको खाइण जो लाइफ स्टाइल आहे बिल्कुलु ग़लति आहे सेम वरी ईअं ई पंहिंजो आहे असांजो जेको रूटीन आहे उहो असांजी लाइफ ते तमामु घणो डिपेंड करे थो असां सही टाइम ते अगरि पंहिंजी बॉडी खे मेंटेन रखंदा अचूं हल्की फुल्की एक्सरसाइज़ वॉक जेका तव्हां जंहिंमहिल नॉर्मल आहियो त तव्हां उहो मेंटेन रखी सघो था असीं न कंदा आहियूं जंहिंमहिल बिल्कुलु असां अनफिट थी वेंदा आहियूं को प्रॉब्लम थींदो आहे पोइ असां उनखे कंपलसरी करे छॾींदा आहियूं ऐं उहो टाइम वधीक ॾुखियो हूंदो आहे करणु त इहो त अगरि हर माण्हू पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे लाइफ स्टाइल में कुझु अहिड़ो ज़रूरु रखे हिसो जंहिंमें उहो पंहिंजे जिस्म खे पंहिंजी सिहत खे ख़्यालु रखे अच्छा इहा शइ का ईअं न आहे जेका शइ का अजीब आहे इहा शइ का मॉडर्न आहे या की इहा शइ तव्हांखे हर महज़ब पंहिंजो तालीम में या हर माण्हू तां मिलंदी इवन इस्लाम में तां मिलंदो इस्लाम बि सही टाइम ते उथण जो गाइड करे थो सही टाइम सुम्हण जो 5 वक़्त नमाज़ आहे उनजी हल्की फुल्की वॉक आहे एक्सरसाइज़ आहे त इहे शयूं सभु हूअं ई हेल्दी लाइफ स्टाइल जो हिसो आहिनि ऐं ज़रूरी आहिनि बिल्कुलु तमामु बहितरीनु ॾाढो सुठो मशल अहमद खां पुछंदासीं त मसइला त खोड़ आहिनि जे औरतुनि जे हवाले सां ॾिसनि त जेके घर में वेठियूं आहिनि त उहे अक्सर चाहींदियूं आहिनि त वेट लॉस करणु घुरिजे ऐं वेट लॉस बि न थींदो आहे असां अक्सर खाधा ईअं खाईंदा बि असां पंहिंजे पाण जेको आहे पंहिंजे खाधे ते कंट्रोल करण जी कोशिशि कंदा आहियूं पर समटाइम्स बल्कि ईअं चवां त एवरी टाइम असां ओवर ई करे वेंदा आहियूं ऐं पोइ वरी जेको आहे इहे शिकायतूं हूंदियूं आहिनि त असां जेको आहे न ओवर वेटेड थी विया आहियूं या जेकॾहिं मेंटली अक्सर डिस्टर्ब असां ॾिसूं था हींअर जेको दौरु आहे जेको कॉम्पिटिशन जो दौरु आहे हर माण्हू चाहे थो त आऊं अॻिते वधां त हिन दौर में पंहिंजो ज़हन कीअं सेट रखिजे त मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि पर असां सभ खां पहिरीं ईंदासीं वेट लॉस ते त वेट लॉस कीअं करणु घुरिजे इते सभु ई चवंदा आहिनि त असां पंहिंजे खाधे ते कंट्रोल था कयूं अच्छा डाइट पहिरीं त डाइट खे असां कयूं त डाइट जो मतिलबु इहो न आहे तव्हां रोज़े वांगुरु पाण खे बुखियो छॾे ॾियो ऐं कुझु बि न खाओ ईअं त तव्हां में एनर्जी न रहंदी तव्हां पूरो डे हलाइण तव्हांखे जेतिरो खपे था खाओ पर सोचे सम्झे खाओ त कहिड़ी शइ मुंहिंजे लाइ हेल्दी आहे कंहिंमें फैट घणो आहे कहिड़ी शइ ऑयली आहे कहिड़ी शइ सोचे सम्झे खाओ ऐं मतिलबु रिसेंटली टाइम खां मां पंहिंजी डाइट हालांकि मूंखे सभु ॾिसी चवंदा आहिनि तोखे का ज़रूरत न आहे कंहिं शइ जी पर उहो चवंदा आहिनि पर इंसान पाण खे जेको कंदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे त मूंखे पाण खे मेंटेन कीअं करिणो आहे त डाइट तव्हां जेके हेल्दी शयूं खायो लाइक वेजिटेबल्स ते अची वञो तव्हां चिकन खाओ मीट जेको आहे तव्हां मतिलबु घटि करे छॾियो पंहिंजो छो जो उहो इलाही में फैट आहे इलाही त चिकन में प्रोटीन आहे प्रोटीन तव्हां लाइ इलाही बहितरीनु आहे दालूं खाओ चांवर बि मतिलबु ब्राउन खायो वाइट राइस हूंदा आहिनि ब्राउन राइस हूंदा आहिनि तव्हां उहे खायो ऐं कॉर्नफ्लोर खे पहिरें कट ऑफ करे छॾियो पूरे क्रिस्पी बर्गर्स या तव्हां ग्रिल्ड चिकन खाई सघो था ग्रिल्ड चिकन बर्गर्स खाई सघो था ऐं फ्रूट्स ऑब्वियसली ऐं
ओट्स चवंदा आहिनि जेको पुडिंग वग़ैरह करे खाईंदा आहिनि, लोबिया वग़ैरह या जेके चौरा चवंदा जी आहियूं। जी जी उहे शयूं, बीन्स वग़ैरह चौरा, सही हेल्दी शयूं खाओ, जेतिरो पोइ भले जेतिरो खपे खाओ, उन सां तव्हांजो वेट न वधंदो, सही। एनर्जी ईंदी तव्हां। अच्छा, इहा थी वई त माना हिकिड़ो जेकॾहिं सभु जेको अफोर्ड करे सघे थो, सही। पर असांखे थोरो उहो बि ॿुधायो छो जो असांजा जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि में न सिर्फ़ु अमीर पर ग़रीब बि तालुक़ रखनि था, इहे शयूं त हाणे ॾिसो जेकॾहिं का छोकिरी वेट पंहिंजो लूज़ करणु चाहे थी त उन सां छा थींदो आहे जो हूअ पंहिंजी जेका प्रॉपर डाइट जेको जंहिं हिसाब सां उहो खाए पीए पई त उन डाइट खे थोरो लाइट वठे थी ऐं उन जे बजाए कुझु अहिड़ियूं सप्लीमेंट्स आहिनि जेके पंहिंजी लाइफ में या पंहिंजे डाइट में आणे थी, मसलन एप्पल थी वियो, मसलन एग थी वियो, या जीअं अवां कुझु शयूं ॿुधायूं आहिनि, पर उहो कीअं करे जेको हिकिड़ो ग़रीब आहे त उहे पंहिंजो वेट कीअं जेको आहे लूज़ करे ऐं हीअ सभु शयूं जेके इन्हनि खे इग्नोर करे थो, इन्हनि सभिनी शयुनि खां वठण खां जेको आहे न उहो थोरो परहेज़ करे थो। त अच्छा, ऐं ग़रीब न चवंदसि छो जो ही मुनासिब लाइ न आहे, पर मतिलबु अफोर्डेबल में अफोर्डेबल हुजनि चऊं त अक्सर मां ॾिठो आहे माण्हू बिरयानी खाई चवंदा आहिनि, का शइ सम्झ में न ईंदी त बिरयानी सही। त इहा इलाही अनहेल्दी शइ आहे, तव्हां वीक में हिकु दफ़ा खाओ दैट्स फाइन, पर मतिलबु तव्हां ऐं छोकिरियुनि खे जेके ॾिसूं त उहे छोकिरियूं खाईंदियूं ई चांवर घणो आहिनि, शौक़ीअ तरह सां बसि बिरयानी। जेकॾहिं ॻाल्हि खां पुछियो वञे त तव्हांजी जेका फेवरेट डिश आहे उहा कहिड़ी आहे त बिरयानी, बिरयानी कढ़ाई इहे शयूं। सही, इन्हनि शयुनि खे छॾे बि नथो सघिजे ऐं वरी वेट बि घटाइण चाहिनि घटि करे सघनि था, तव्हां वीक में हिकु दफ़ा चीट डे आऊं कंटिन्यू कयां, अगरि अफोर्डेबल न आहे पोइ त पाण वेट कोन गेन थींदो एग्जैक्टली उहो ई ॻाल्हि आहे, उनखे चओ त खा, अगरि अफोर्डेबल न आहे त उन हूअं ई फूड घटिजी वेंदो, पर इन सां वीकनेस बि वधनि थियूं। न वीकनेस तव्हां ॾिसो न, तव्हांजो जेको बजट हुजे कहिड़ो बि हुजे, तव्हां हर बजट में डाइट खे मेंटेन करे सघो था। असल ॻाल्हि आहे त वेट लूज़ जो त इशू न आहे न, पोइ त तव्हां हूअं ई घटि खाईंदव, तव्हांखे पैसा तॾहिं इलाही खपे, तव्हां इलाही खाइणो हुजे, मतिलबु तव्हांजो मूंखे पंहिंजी बॉडी खे इलाही ज़बरदस्त मसल मास खपे, तव्हांखे वे प्रोटीन खपे, तव्हांखे फलाणी शइ खपे। लाइव कॉलर मौजूद आहिनि, उन्हनि सां असां ॻाल्हाईंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, सॉरी कॉल ड्रॉप थी वई ऐं वरी अवां ट्राई कयो, अवांजी जेका शमूलियत आहे उहा असांजे प्रोग्राम खे बहितरीन बणाए थी। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं कॉल करे असांजे प्रोग्राम में शामिल थींदा आहियो, असांजे महिमाननि सां असां सां गुफ़्तगू कंदा आहियो, त ट्राई कंदा रहो, इनशाअल्लाह अवांजी जेको आहे न कॉल वरी डायल थी वेंदी, लॻी वेंदी आहे, असां सां मुलाक़ात थी सघे थी, असांजे व्यूअर सां, असांजे गेस्ट सां ॻाल्हाए सघो था। जी जुनैद साहब, ॻाल्हि पई हले त हूअं ई स्लिम स्मार्ट हूंदा आहिनि, जेकॾहिं तव्हां चओ त अफोर्डेबल न आहे, अफोर्डेबल न आहे त हुन में फूड घटिजी वियो, फूड घटिजी वियो त लाज़मी ॻाल्हि आहे हुनखे त मोटापो न थियणु घुरिजे। एक्चुअली असल मसइलो बजट जो आहे, असल असांजी जेके ईटिंग हैबिट्स आहिनि न उहे ख़राबु आहिनि, ख़ासि तौर ते तव्हां शायदि इहो सोचींदा त यार घर जी मानी खाओ तव्हां फिट रहंदा, पर तव्हां मज़े वारी ॻाल्हि ॿुधायो त असांजे घर में हिकिड़ो मोटापो आहे घर जी मानी जो, छो त ओवर कार्ब जेको ओवर थियो वञनि, असांजे मानी ऐं चांवर ॿ शयूं अहिड़ियूं आहिनि जेके कंपलसरी आहिनि, माना कंपलसरी आहिनि त ॿार असां नाश्ते में 2 मानियूं, ॾींहं जो 3 मानियूं, राति जो वरी 2 मानियूं, हिकु चांवर जी प्लेट आहे। अच्छा, तव्हांखे मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां, तव्हांजे अगरि हिकिड़ो जिम करे थो, एक्सरसाइज़ करे थो, उनखे पूरे ॾींहं में सिर्फ़ु 2 मानियुनि जी लिमिट आहे, एतिरे कार्ब्स जी वधीक लिमिट मतिलबु वधीक खाईंदो त हुनजे मोटापे में ईंदो, त हिन मां सोचो त असां केतिरो ओवर पिया खाऊं, मतिलबु असांखे खाइणु घुरिजे मतिलबु 20%, अॼु 100% खाऊं पिया कार्ब्स, उनजे करे माशाअल्लाह साहिबा छा चवंदा, एग्री कयो था जिन साहब जी ॻाल्हियुनि सां, त घर जी जेका मानी आहे ऐं वरी असां ओवर ईट कयूं था त अञा असांजे जेको आहे वज़न आहे उनखे वधाए थी, वज़न खे बि, तव्हां में वरी पोइ अगरि तव्हां जिम था वञो वरी ऐं तव्हांखे पोइ कार्ब्स उन हिसाब सां खाइणी आहे, छो जो तव्हां घणो ओवर ईटिंग बि करे छॾियो त तव्हांजी एनर्जी घटि थी वेंदी, तव्हांखे निंड ईंदी, तव्हांखे सुस्ती थींदी, तव्हां वर्कआउट न करे सघंदा। सही, त इहे इन सां मां बिल्कुलु एग्री कंदसि। सही, तमामु बहितरीन ॻाल्हि, त जेको आहे तव्हां जेका ॻाल्हियूं कयूं ऐं हितां वरी असां अञा ॿिया बि घणा मसइला आहिनि, मसाइल आहिनि, उन्हनि ते बि गुफ़्तगू कंदासीं, पर ब्रेक वठणु बि ज़रूरी आहे। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स।
मशल अहमद साहिबा असां गेस्ट गॾु आहिनि। अच्छा मशल, ॻाल्हि जेकॾहिं अचे त जेकॾहिं न्याणियूं आहिनि, छोकिरियूं आहिनि, जिमखाना जी तरफ़ कुझु घटि ईंदियूं आहिनि, छो जो हीअ जेको फील्ड आहे इन तरफ़ हिकिड़ो त असांखे जेको आहे न अलाउ बि न हूंदो आहे, ऐं वरी जेकॾहिं का छोकिरी अची वेंदी आहे त माशाल्लाह तव्हां ॿिनि फील्ड में आहियो, त छा चवणु चाहींदा उन्हनि छोकिरियुनि लाइ? पहिरीं ॻाल्हि त तव्हां जिम करे तव्हां कुझु ग़लति नथा कयो, अगरि कुझु सम्झनि था त हीअ इलाही तव्हां मॉडर्न पिया थियो या छा, उहा ई जुनैद वारी ॻाल्हि खे मां रिपीट कंदसि, तव्हां मज़हब बि तव्हांखे चए थो तव्हां पंहिंजे पाण खे तंदुरुस्त रखो, वर्जिश कयो, एक्टिव रहो, पंहिंजे लाइफ खे टाइम वेस्ट न कयो फज़ूल कमनि में, कमु ठाहींदा हर शइ कंदा पर मतिलबु पंहिंजे पाण खे फिट न रखंदा, त इनमें का बुराई न आहे, तव्हां एक्टिव रहो था। ऐं मुंहिंजो पाण कॾहिं अहिड़ो को इरादो न हो, पर उनजे पोयां हिकिड़ी साइड स्टोरी बि आहे, अगरि तव्हां पुछणु चाहींदा त उहा मां ॿुधाईंदसि त कीअं मूं स्टार्ट कयो। मूंखे परे परे ताईं न हुयो त मां जिम कंदसि, पर मूंसां कुझु स्पाइन बैकबोन जो मसइलो हुयो, जंहिंजे करे मतिलबु मां इलाही डॉक्टर्स जा चक्कर कढिया ऐं फिजियोथेरेपी कराई, कुझु फ़र्क़ु न पियो, पर मां पोइ आहिस्ता आहिस्ता पाण रिसर्च करे जिम जॉइन कयो, वर्कआउट ऐं वेट ट्रेनिंग कई, स्ट्रेंथ ट्रेनिंग, जंहिंखां पोइ मां पंहिंजे बैक खे स्ट्रॉन्ग कयो वेट ट्रेनिंग करे, उनखां पोइ मूंखे इलाही फ़र्क़ु पियो। उनखां पोइ मूंखे इहा बि ख़बर पई त तव्हां पंहिंजे प्रॉब्लम्स खे बि सॉल्व करे सघो था, अहिड़े क़िस्म जी अगरि तव्हांखे पेन्स आहिनि तव्हांखे बि ख़बर हूंदी कीअं मतिलबु तव्हां पंहिंजी इंजरीज़ खे रिकवर करे सघो था, त उहो आहिस्ता आहिस्ता करे 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 हाणे मतिलबु अहिड़ो लेवल अची वियो आहे जो हाणे मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे त मुंहिंजा क्लाइंट्स ईंदियूं आहिनि, उन्हनि खे डिस्क जो मसइलो हूंदो आहे बैक जो, त उन्हनि खे बि मां ट्रेन कंदी आहियां उन हिसाब सां। सही, अक्सर जेको आहे न जीअं मां ॻाल्हि कई त जेको आहे बैक जो मसइलो हूंदो आहे त पोस्चर ख़राब हूंदो आहे, MRI करायो, कॾहिं वेंस जो मसइलो हूंदो आहे, कॾहिं वरी जीअं तव्हां बैकबोन जी ॻाल्हि कई त उनजो मसइलो हूंदो आहे, त इहो बि बेटर थी सघे थो जेकॾहिं उते अचनि थियूं। बिल्कुलु उन तरीक़े जो अलॻि एक्सरसाइज़ हूंदियूं आहिनि, फिजियोथेरेपी हूंदी आहे, फिजियोथेरेपी बेशक तव्हां करायो, पर एक्सरसाइज पाण बि कयो तव्हां अहिड़े क़िस्म जी, ऐं इहे अहिड़ियूं एक्सरसाइज़ हूंदियूं आहिनि जेको तव्हां मतिलबु विदाउट के प्रोफेशनल जे सुपरविजन नथा करे सघो, छो जो रिस्की आहे, वरी तव्हां कुझु अहिड़ो ग़लति करे छॾियो वरी तव्हां इंजरी थी वञे, त तव्हां मतिलबु के प्रोफेशनल जी सुपरविजन जे हेठां करे सघो था इहो। सही, तमामु बहितरीन। अच्छा योगा लाइ छा चवंदा हुआ? अच्छा योगा लाइ चवंदा आहिनि त हीअ बुद्धिज़्म आहे, उतां खां शुरू थी आहे ऐं बसि ओम ऐं अहिड़े क़िस्म जी शयूं कयो, पर ॾिसजे त निमाज़ बि हिकु क़िस्म जी योगा ई थी थी वञे, अगरि तव्हां मेडिटेशन था कयो पंहिंजे पाण सां, लाइक त योगा स्ट्रेचिंग तव्हां स्ट्रेच कयो था ईअं, त हुनखे तव्हां योगा जो नालो ॾेई छॾियो था। सही। अच्छा चवंदा आहिनि जिम मुश्किल आहे, ऐं जेको आहे न जिम करण खां पोइ बॉडी जेका आहे उन लेवल ते न ईंदी आहे, उहा नथी रहे, त छा चवंदा हुआ हिन लाइ? काफ़ी अहिड़ा जेको आहे न नेगेटिव ख़्याल आहिनि, त मतिलबु तव्हां अगरि जिम छॾे ॾींदा त तव्हांजो वेट वरी वधी वेंदो आहे, अहिड़ी क़िस्म जो, त इहो ग़लति आहे। हा बेशक तव्हां जिम छॾे ॾींदा वरी उहो ई साॻियो खाइण शुरू थी वेंदा त अनहेल्दी लाइफ स्टाइल में अची वेंदा, त ज़ाहिर आहे कंहिंजो बि वेट वधी वेंदो, पर ही ग़लति आहे जेको कुझु माण्हू चवंदा तव्हां अहिड़ियूं मशीन्स था कयो त तव्हांजो वेट तव्हां फैलिजी वेंदा, अहिड़े क़िस्म कुझु न आहे। मूंखां रोज़ पुछंदियूं आहिनि इहो छोकिरियूं हुते जिम में, अहिड़ो कुझु न आहे। अच्छा तमामु बहितरीन। छा चवंदा योगा लाइ जुनैद साहब? न हीअ जेका हीअ ॻाल्हि कंटिन्यू कंदो, इहा ॻाल्हि सही आहे। असल एक्चुअली थींदो ई आहे जो असां जंहिं महिल एक्सरसाइज़ कयूं पिया न त ओॾी महिल खाइण जो ख़्यालु बि रखूं पिया, मतिलबु जिम कयूं पिया त असां डाइट प्रॉपर फॉलो कयूं था, वरी जंहिं महिल असां जिम ऑफ कयूं था न त पोइ वरी पंहिंजो डाइट खे जो बि ख़्यालु नथा रखूं, मतिलबु असां मतिलबु डबल पॉलिसी मां इहा आहे त करियूं पिया एक्सरसाइज़ त डाइट जो बि ख़्यालु रखूं पिया त पूरा फिट थियूं, वरी जंहिं महिल जिम बंदि आहे त पोइ चवंदा हाणे कहिड़ो फ़ाइदो, बसि पोइ खाओ पीओ। असल इशू सॼो खाइण पीअण जो आहे। तव्हांजो जेको डाइट जेकर तव्हांजी ॾिसो न, डाइट ईअं न आहे त तव्हां घटि ई खायो, डाइट समटाइम स्लिम माण्हू हूंदा आहिनि, समटाइम अहिड़ा केसिस हूंदा आहिनि जिन ॾे बॉडी फैट घटि हूंदो आहे, बॉडी मास घटि हूंदो आहे, त उन्हनि खे घणो खाइणो पवंदो आहे, मतिलबु उहा डाइट डिफरेंट प्लान आहे त कीअं तव्हां पंहिंजी बॉडी खे ग्रो कयो। सिर्फ़ु इहो न आहे त 80 kg वारो 60 ते अचे, इहो बि ज़रूरी आहे त 45 वारो 60 ते कीअं अचे, ऐं इहो वधीक हार्ड आहे। तव्हां अगरि वेट लॉस में अचो था इज़ी आहे, छा त तव्हां जंहिं महिल तव्हां में फेट, हिकिड़े माण्हू में फेट कुदरती न वधंदो आहे, मेटाबॉलिज़म एॾो फास्ट हूंदो आहे, फेट तव्हां इंक्रीज़ न थींदो आहे, उन्हनि ॾे चांसिस सिर्फ़ु मास खे गेन करण जा आहिनि। ऐं हिन जेको बॉडी बिल्डिंग जी दुनिया आहे या जेका फिटनेस दुनिया आहे, इन में हार्डेस्ट शइ जेका आहे न उहा मास खे गेन करणु आहे। मास खे गेन करणु फैट्स खां लॉस करण खां वधीक ॾुखियो आहे, छो त मास पंहिंजे पाण ते आणणु मतिलबु बाक़ाइदे हिकिड़ो हार्ड जॉब आहे। पर बहरहाल इहे खाइण ते ई सॼो डिपेंड आहे तव्हांजी बॉडी जो स्ट्रक्चर छा बीहंदो, बाक़ी एक्सरसाइज़ त ईअं आहे त तव्हां पंहिंजी बॉडी खे शेप में आणियो था, एक्सरसाइज़ जो आहे बसि।
अच्छा, इनखे डेली रूटीन न चइबो? हाणे ॾिसो जीअं ॻाल्हि थी वई त जिम में अचनि था, जॉइन करे वरी छॾे था ॾियनि, हाणे इनखे कंटिन्यू रखिणो आहे, छो जो जेसि ताईं असांजी ज़िंदगी आहे तेसि ताईं असांखे पंहिंजे पाण खे फिट रखिणो आहे। पोइ भले योगा करे माण्हू मुख़्तलिफ़ एक्सरसाइज़ कंदो रहे, भले जीअं मशल ॻाल्हि कई त रनिंग कंदो रहे माण्हू, त इहे मुख़्तलिफ़ जेके एक्टिविटीज़ आहिनि इहे लाज़मी आहिनि लाइफ लाइ, ऐं डेली रूटीन में इहे शामिल हुजनि। अच्छा ॾिसो न, तव्हां डिफरेंट स्पोर्ट्स में हिकु डिफरेंट तव्हांखे बॉडी स्ट्रक्चर मिलंदो। हाणे तव्हां स्पोर्ट्स खे काउंट कयो, अगरि बॉडी बिल्डिंग अचो था त उन में हिकिड़ो बॉडी स्ट्रक्चर हिकिड़ो डिफरेंट आहे, हेवी। हिकिड़ा वरी उन बॉडी बिल्डिंग में हिकिड़ा अचनि जेके मॉडलिंग वारा आहिनि, जेके पंहिंजी बॉडी खे सिर्फ़ु ख़ूबसूरत बनाइनि था, फिटनेस रखनि था। वरी तव्हां डिफरेंट स्पोर्ट्स में अचो, मैराथन में अचो, मैराथन जी बॉडी आहे बिल्कुलु स्लिम हूंदा आहिनि, उहे एतिरी रनिंग कंदा आहिनि जो हुनजो फैट त ॻरी वेंदो आहे, मांस बि ॻरी वेंदो आहे, बिल्कुलु स्लिम हूंदा आहिनि। त हर स्पोर्ट्स में डिफरेंट बॉडी स्ट्रक्चर जा माण्हू हूंदा आहिनि। हाणे असल आहे त तव्हां जो गोल छा आहे, तव्हांजो ड्रीम छा आहे, पोइ उन हिसाब सां बॉडी स्ट्रक्चर माण्हू जो सेट थींदो आहे। कंहिं माण्हू जो छा, हिकिड़ा माण्हू अहिड़ा जे चवंदा असांखे पंहिंजो सिक्स पैक न खपनि, असांखे बॉडी बिल्डर, असांखे सिर्फ़ु फिट हुजूं, पोइ डाइट कंदा, वॉक कंदा तॾहिं मेंटेन थी सघे थो। असल आहे त तव्हां जेको फिट रहणु आहे इन दी एंड, उहा शइ मेन आहे। उहा माण्हू कुझु बि करे, असांजे हिसाब सां केरु हर को माण्हू पंहिंजे पाण फिट रखे, पोइ इवन कहिड़ी बि शइ करे, मतिलबु कहिड़ी एक्सरसाइज़ करे, कहिड़ी योगा सां तव्हां फिट थी सघो था, वॉक सां, रनिंग सां, जॉगिंग सां, जिम सां, या का बि स्पोर्ट्स एक्टिविटी तव्हां पाण फिट रखी सघो था, पर मतिलबु हेल्दी लाइफ स्टाइल हुजे। बिल्कुलु, तमामु बहितरीनु, ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। मशल अहमद असां ईंदासीं। मशल अहमद, जीअं त असां पहिरीं ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ मसइला हूंदा आहिनि, उन्हनि मसइलनि जो सोल्यूशन छा आहे, त एज़ अ जिम इंस्ट्रक्टर असां पुछणु चाहींदासीं त जीअं असांजे व्यूअर्स जेके आहिनि उन्हनि खे बि तव्हां आगाही मिले। त हाणे अची हुई ॻाल्हि स्ट्रेस जी, ज़हनी दबाव हूंदो आहे, त उहो केतिरो इंसान रिलीज़ थी सघे थो? पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस में मां ॿुधाईंदसि। हुनजे अलावा क्लाइंट्स बि आहिनि मुंहिंजो कुझु जेके बिलाए एजिड आहिनि, पंहिंजी 50s में 40s में, उहे बि ईंदियूं आहिनि जिम में। ऐं हिकिड़ी ईंदी हुई, चवंदी त ॾाढो मां परेशान आहियां, जा कुझु इश्यूज़ हुआ, त मां हुनखे मतिलबु इलाही मोटिवेट कयो। हुनजो मतिलबु सॼो सिस्टम, तव्हां अगरि स्ट्रेस में आहियो, तव्हांजी वरी तव्हांजी पूरी हेल्थ, तव्हां थकल महसूसु कंदा आहियो, बस माना चिड़चिड़ो हूंदो आहे, घर वारनि सां, दोस्तनि सां बि हुनजो जेको वर्ताव हूंदो आहे सही न हूंदो आहे, या तव्हां दोस्तियूं तव्हां ख़तमु थींदियूं आहिनि आहिस्ता आहिस्ता, तव्हांजो दिलि न लॻंदो आहे किथे वञण जो, कुझु करण जो, ऐं तव्हांजी बुख बि, या त तव्हां ओवर ईटिंग कंदा आहियो स्ट्रेस में, या तव्हां बिल्कुलु छॾे ॾींदा आहियो, त ही सॼो वरी तव्हांजो सॼो मेटाबॉलिज़म सॼो ख़राबु थी वेंदो आहे। तॾहिं तव्हां, त इहो बि वरी चवंदा आहिनि त वर्जिश, ठीकु आहे, जिम नथा हणी सघो, तव्हां घर में कुझु शयूं वठी छॾियो, ट्रेडमिल वठी छॾियो, अहिड़ी मशीन वठी छॾियो, तव्हां उहो कयो। ऐं उहा शइ आहे, जीअं कार खे रवा रखणु खपे, तीअं बॉडी खे बि तव्हां हीअं हलाइणो पवंदो आहे। मतिलबु ईअं त तव्हां ज़ंग लॻी ईंदा इंसान ते, त मेंटली बि तव्हांखे ईअं इलाही रिलीफ मिलंदो आहे तव्हांखे। हिकिड़ी शइ एड कंदसि त